करे न ज़ब्त अगर तश्मे तर तो क्या होगा, करे न ज़ब्त अगर तश्मे तर तो क्या होगा, बिखरते रह गए लालो गुहर तो क्या होगा, करे न ज़ब्त अगर तश्मे तर तो क्या होगा, करे न ज़ब्त। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊँ यहाँ खादम कोकर। असांजो प्यारो भाउ सोनो भाउ असदुल्ला उंदड़ तमामु वॾो शाइर आहे, बहितरीनु लेखक आहे ऐं उनजी महिनत खे सलाम आहे त उनजी शाइरी इंडिया जा जेके सिंगर उन्हनि बि ॻाई आहे। उनजो पंहिंजो इख़्लाक़ इंडिया जे दोस्तनि सां उन जूं उथिणियूं वेहणियूं फेसबुक जे हवाले सां त ॾाढी ख़ुशी थी। ऐं उन्हनि हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहियो आहे जेको शाइरी जे हवाले सां क्लासिकल जदीद सूफ़ी जेके बि शाइरी जे हवाले सां भाउ असदुल्ला उन हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहियो आहे। त वॾे में वॾी ॻाल्हि हुन माण्हू खे सलाम इहो आहे त हुन पंहिंजी सिंधी ॿोली खे जेको प्रमोट कयो आहे। त असांजी बि दिलि चाहे थी त अहिड़े दोस्त जो असां पंहिंजो हथु पकड़ियूं, उनजा बाज़ू थियूं, जिन हेॾो वॾो कमु कयो आहे इंडिया ताईं। उन्हनि पंहिंजी शाइरी खे मञायो, उन्हनि पंहिंजा दोस्त ठाहिया। त भाउ असदुल्ला जो सिंधी शाइरी जेका आहे क्लासिकल या जदीद या जेके सूफ़ी शाइरी आहे उनजे हवाले सां भाउ असदुल्ला हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहियो आहे। भाउ असदुल्ला जे चैनल खे घणे खां घणो सब्सक्राइब कयो ऐं उनजो हिकिड़ी जेकी घंटी हूंदी आहे उनखे लाज़मी जेको आहे सो उनखे वॼायो। त भाउ असदुल्ला हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे, असांजो दोस्त आहे हिकिड़ो, उनजो हिकिड़ो तव्हांखे शेर ॿुधायां थो पंहिंजी कंपोज़िशन मां। फेसबुक ते जेको आहे सो जे हवाले सां कॾहिं इंशाअल्लाह मिलंदासीं। बहरहाल हिकिड़ी तव्हांखे आऊं भाउ असदुल्ला आहे उनखे ई ऐं पंहिंजी कंपोज़िशन डेडिकेट थो कयां। जे मां तुंहिंजो अगरि हार न आहियां पिरी, पोइ बि तोखां तमां धार न आहियां पिरी। जे मां तुंहिंजो अगरि हार न आहियां पिरी, जे मां तुंहिंजो अगरि हार न आहियां पिरी, पोइ बि तोखां भाउ असदुल्ला धार न आहियां पिरी। ग़ैर जी फूक ते आऊं निकिरी वञां, ग़ैर जी फूक ते आऊं निकिरी वञां। असदुल्ला भाउ तुंहिंजे अख मां, तुंहिंजे अख में, तुंहिंजे अख में पयल वार न आहियां पिरी, पोइ बि तोखां तमां धार न आहियां पिरी। जे मां तुंहिंजो अगरि हार न आहियां पिरी। सदाई सलामतियूं हुजनि भाउ असदुल्ला तव्हां ते, मौला हुसैन तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हां वॾो कमु कयो आहे। ऐं वरी पंहिंजे दोस्तनि खे चवंदुसि भाउ असदुल्ला जो जेको शाइरी जो यूट्यूब चैनल आहे उनखे घणे खां घणो सब्सक्राइब कयो। जिते रहो ख़ुशि रहो, आबाद रहो।